पैगाम अॼु असां हिते रोड बंदि करे वेठा आहियूं ऐं मज़म्मत कयूं था असांखे इन शइ जी सज़ा ॾिनी पई वञे त तव्हां मंछुर जे मज़लूम अवाम सां गॾु छो बीठा हो। मंछुर सां जेके हिननि ज़्यादतूं ज़ुल्म जेके ॿिए टाइम खे छॾियो पर गुज़िरियल 15 सालनि खां वठी जेको पीअण जो पाणी कोन्हे 10 साल असांखे ॿोड़ीनि था, वरी उहे बंदि कचा किरोड़े अरबे रुपयनि जा ठीका खाइनि था। हीउ सॼो जेको हिननि जो आहे सिस्टम, उन जे ख़िलाफ़ु असां जेको बीठा आहियूं, उतां जो जेको मज़लूम मलाह आहे उन सां गॾु बीठा आहियूं। असांखे उन जी सज़ा पई ॾिनी वञे त तव्हां विथड्रा थियो ऐं जेको सो ॿी सूरत में तव्हांखे पुलिस गर्दीअ जे थ्रू तव्हांखे अगवा करे वेंदासीं, तव्हां ते केस कंदासीं। सो बिस्मिल्लाह हाज़िर आहियूं, असां वेठा आहियूं हिते जेसीं ताईं शायदि खे ज़ाहिर नथा कनि, उनखे जेको सो आज़ादु कोन था कनि, असां हिते वेठा हूंदासीं। वला अलम, पर जेको सो ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, ॾाढी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त यूनियन काउंसिल इहा हिकिड़ी हुननि जी शिकस्त आहे जेको हू इलेक्शन में कोन था खटे सघनि। हाणे इन जेको सो लेवल ते उथी विया आहिनि। असांजी त हैसियत कोन्हे जिते साईं वज़ीर आला सिंध जो आहे, शाह साहिब जे अॻियां असांजी कहिड़ी हैसियत आहे। साईं असांखे खणाए थो, अगरि साईं इहो अमल कयो आहे त पोइ त जेको सो ॾाढो अचरज जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। तव्हांजे साम्हूं आहे जमहूरियत पसंदि ऐं जमहूरियत जो ॻाल्हियूं कंदा आहिनि, बाक़ी हिननि जहिड़ो जेको सो जेको हिननि जहिड़ो तव्हांजे साम्हूं आहे त हिन जी छा पोज़ीशन आहे। आमरियत हिननि जहिड़ी तव्हांजे साम्हूं ॿी कंहिंजी कोन हूंदी। ही शिकस्त ॾिसी बौखलाइजी विया आहिनि। ही यूनियन काउंसिल बूबक ऐं जाफ़राबाद में हाराइनि पिया। ही अगरि असांखे इन क़िस्म जूं गुंडागर्दियूं पुलिस गर्दियूं न कनि ऐं छॾे ॾियनि, पाण बि माण्हुनि जो जेको सो इलेक्शन में वञनि, असां वियासीं वेंदासीं ऐं हीअ हाराईंदा। हिननि खे उन जेको हाराइण जो ख़ौफ़ आहे, जो ही उन हाराइण जे ख़ौफ़ जे करे असांखे अगवा पिया कनि। ऐं असांजी मुतालबो पूरो कोन थींदो, ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त शाहिद खे आज़ादु कयो वञे। ओसी ताईं असां हिते वेठा हूंदासीं।